नसीराबाद में खबर ॾींदा हलो त नसीराबाद जो नौजवान सहाफ़ी सजाद कलोड़ो काफ़ी अरसो बीमार रहण करे लाॾाणो करे वियो। सहाफ़ी सजाद कलोड़ो काफ़ी अरसे खां पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला हो, जंहिंखे कुझु ॾींहं अॻु कराची जे निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जेको ॿिनि ॾींहंनि खां वठी कोमा में हुयो ऐं अॼु फजर महल सहाफ़ी सजाद कलोड़ो लाॾाणो करे वियो आहे। नौजवान सहाफ़ी जे लाॾाणे ते नसीराबाद ऐं गाजी खावड़ जे सहाफ़ियुनि में ॾुख जी लहर छायल आहे, जॾहिं त नौजवान सहाफ़ी गुरबत हुजण करे पंहिंजो इलाज न कराए सघियो, जेको पंहिंजे इलाज लाइ मदद जो अपीलूं कंदो रहियो। संदसि जे इलाज जी मदद लाइ BTV न्यूज़ ते ख़बर बि नशर थी, पर इन जी सिंध सरकार न ॿुधी ऐं नौजवान सहाफ़ी नेठ जिंदगी जंग हाराए वियो आहे। ॿिए तरफ़ नौजवान सहाफ़ी सजाद कलोड़े जे गुज़िरियल साल मंगणी थी हुई ऐं हिन साल हिन जी शादी थियणी हुई, पर संदसि जो मौत जो ॿुधी शादी भी कैंसिल थी वई ऐं संदसि घर में कोहरां मतल आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।